गज़ा ते इसराइली ज़ुल्म ऐं बर्बरीअत जो सिलसिलो बंदि न थी सघियो। बमबारी सबबि शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 3900 थी वियो। इसराइल तरफ़ां हिज़्बुल्लाह सां चकरनि खां पोइ उतरियो इसराइली शहर ख़ाली करण जो हुकुम। इंसानी इमदाद जे वाइदे बावजूदि रफ़ा क्रॉसिंग बहाल न थी सघी। गॾियल क़ौमुनि हिकु दफ़ो ॿीहर गज़ा जी नाकाबंदी ख़तमु करण जो मुतालबो करे छॾियो। एंटोनियो गुतेरेस इसराइल खां मुतालबो कयो आहे त गज़ा में बिना रुकावट इमदाद जी फराहमी जो अख़्तियार ॾिनो वञे। गॾियल क़ौमुनि जे सिक्योरिटी फ़लस्तीनी बेड़ाक तंज़ीम हमास खां बि यरगमाली बिना देर वापसी जो मुतालबो कयो आहे। गज़ा में पीअण जो पाणी ख़तमु थी चुको आहे। ॿार गंदो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। माण्हू जेकॾहिं इसराइली फ़ौज जे हमलनि में न मुआ त गंदे पाणी मोज़ी मर्ज़ में मरी वेंदा। अमरीकी सदर जो बाइडन हमास ऐं प्यूटन खे हिकु जहिड़ो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हमास ऐं प्यूटन मुख़्तलिफ़ ख़तरनि जी नुमाइंदगी कंदा आहिनि। हमास जो मक़सदु इसराइली रियासत जी तबाही यहूदियुनि जो क़त्ल आहे। हमास फ़लस्तीनी अवाम जी नुमाइंदगी नाहे कंदो, पर फ़लस्तीनियुनि खे इंसानी ढाल तौरु इस्तेमालु कंदो आहे, जंहिं सबबि बेगुनाह फ़लस्तीनी ख़ानदाननि खे ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। इसराइल खे बि चयो आहे त जंगी क़ानून मूजिबि अली शहरनि जी हर मुमकिन हिफ़ाज़त कई वञे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जलावतनी ख़त्म करे सुभाणे लाहौर पहुचंदो। मुस्लिम लीग नून तरफ़ां लाहौर में मीनार पाकिस्तान ते जलसे जूं तयारियूं मुकमल। कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला रवाना। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त सीपेक नए दौर में दाख़िल थी चुको आहे। पुंछराज सरहद पाकिस्तान ऐं चीन खे हिक ॿिए सां मिलाए थी। संकियांग रुगो वापारी मवासिलाती राहदारी न पर ॿिनि क़ौमुनि खे जोड़ण जो सबबु आहे। चीन पाकिस्तान जो सुठो दोस्त भाउ ऐं पाड़ेसरी आहे। ॿिन्ही मुल्कनि जो मुस्तक़बिल में माशी तरक़ी ते वधीक ध्यानु आहे। आईजी सिंध रिफ़त मुख़्तार डीएसपी कानपुर जे एसएसपी शिकारपुर ते इल्ज़ामनि जो नोटिस वरितो। डीएसपी मेहदी रज़ा टालपुर खे सीपीओ कराची में रिपोर्ट करण जो हुकुम। दोदापुर में कारे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार नौजवान मुमताज़ दस्ती ऐं नारी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ठटे में पुलिस जे ख़ौफ़ सबबि बाह में टपो ॾींदड़ नौजवान पौध। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश क़ौमी शाहरा ते रखी धरणो, ट्रैफ़िक मुअतल। वारसनि जो चवणु आहे त पुलिस जे ख़ौफ़ सबबि बाह में टपो ॾींदड़ नौजवान ज़ोएब समेत लाश मिलियो आहे। पुलिस जी सरपरस्ती में शहर अंदरि मंशियात ऐं आइस जा अॾा हली रहिया आहिनि। भिरिया सिटी में करंट लॻण सबबि नींगर तड़पी पहुत। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त संदन नींगर सिप कोमले जी लापरवाही सबबि फोत थियो आहे। मदई जी शहर में दुकाननि मां लखे रुपयनि जी चोरी। बदअमनी ख़िलाफ़ शहरनि ऐं वापारियुनि जी एहतजाजी रैली थाणे अॻियां धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त मदई जी में फुल लुट ऐं चोरियुनि जा वाक़िया आम थी विया आहिनि। पुलिस जी नाअहली सबबि शहर में को बि महफ़ूज़ नाहे। मीरपुर माथिले में पुलिसरार नमूने फौत थियल फौरियत जे केस में अॻभराई। अब्दुल हफ़ीज़ मीरानी जो क़त्ल केस संदसि घरवारी समेत ॿियनि जवाबदारनि ते दाख़िल। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में ऑस्ट्रेलिया जी पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग। कैंगरूज़ ओपनर पाकिस्तानी बॉलरनि खे सन्हे बुह मां कढी छॾियो। चौकनि ऐं छकनि जी बरसाति। डेविड वार्नर ऐं शान मार्श जूं शानदार सेंचुरियूं।